कोहिस्तान उहो इलाइक़ो आहे जंहिंजी सकाफ़त हींअर सॼी सिंध जी सकाफ़त आहे। उतां जी ॿोली, उतां जो सियाणप, समझदारी, उहा सॼी हिन वक़्तु सॼी सिंध जी सकाफ़त कोहिस्तानी सकाफ़त आहे। उन कोहिस्तानी सकाफ़त में हाणोके दौर में तमामु जेको वॾो नालो हुयो उहो नालो हुयो वॾेरे सालेह महमद बिरहमाणी। वॾेरो सालेह महमद बिरहमाणी वटि राज बि हो, भाग बि हो, ऐं उहो वॾे राज भाग वारो माण्हू हुयो ऐं पंहिंजे राज भाग में ख़ुशि रहण वारो माण्हू हुयो। हुन जहिड़ो समझदार माण्हू हिन दौर में फ़क़ति पुठिते इन लाइ रहिजी वियो त उन सियासत में शमूलियत खां पाण खे धार रखियो हुयो। अॼोको दौरु जेको आहे उहो केतिरो बि माण्हू ताक़तवर हुजे, हैसियत वारो हुजे, अहमियत वारो हुजे, जेकॾहिं सियासत में शामिल न आहे त उहो सुफ़े हस्ती तां मिटिजी वेंदो। इन हवाले सां सालेह महमद बिरहमाणी तमामु वॾी देरि सां इहा ॻाल्हि सम्झंदे सियासत में शमूलियत अख़्तियार कई, पंहिंजे माण्हुनि कोहिस्तान जे माण्हुनि जी हमदर्दीअ में मैदान ते आयो हो। पर एतिरी देरि थी वई जो वक़्तु हुन सां साथ न ॾिनो ऐं हू पंहिंजे राज भाग खे अकेलो छॾे पंहिंजे मालिक हक़ीक़ी ॾांहुं हलियो वियो। त सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि राज बि हुजे, भाग बि हुजे, तव्हांजी हैसियत बि हुजे, अहमियत बि हुजे, ताक़त बि हुजे, त तव्हांजे मथां फ़र्ज़ु थो थिए त अव्हां समाजी मामलनि में, सकाफ़ती मामलनि में शामिल रहंदे हर सूरत में सियासत करियो ऐं सियासत कंदव त पंहिंजो पाण खे बि, पंहिंजे राज खे बि, पंहिंजे भाग खे बि बचाए हलंदव। त मुंहिंजी हुन सां जेके बि कचहरियूं थियूं हुयूं उन्हनि सभिनी कचहरियुनि में हुन वटि शाइरी, लोक ॾाहप, किसा गोयूं, महिमान नवाज़ी, ओताक ऐं माण्हुनि जे भले जा वॾा सवाल मौजूदु हुआ ऐं उन्हनि सवालनि जी हल लाइ बि उनजी मुकमिल तौर ते हिकिड़ी सम्झ ऐं कोशिश हुई। पर वक़्तु जंहिंखे विथी ॾे, मां हुन जे बुलंद दर्जनि जे लाइ रब्बुल आलमीन अॻियां दुआगू आहियां त रब हुन जा दर्जात बुलंद करे, छाकाणि जो हुन जे ओताक जो दस्तरख़्वान वॾो कुशादो हुयो ऐं हुन जे पोइरनि खे पंहिंजे राज भाग खे संभाले हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। महिरबानी।